बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक मुक़द्दस क़ुरान मजीद में इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ए ईमान वारो, तव्हांजे मथां रमज़ानुल मुबारक जा रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि। तव्हां खां पहिरें जेके क़ौमूं गुज़री वियूं आहिनि, जेके अल्लाह जा बंदा गुज़री विया आहिनि, जेके नबी सगोरा गुज़री विया आहिनि, उन्हनि जा जेके बि उम्मती हुया, उन्हनि जे मथां बि तव्हां वांगुरु ईअं ई रमज़ानुल मुबारक जा रोज़ा फ़र्ज़ कया विया हुया, ताकी तव्हां लअल्लकुम तत्तक़ून, ताकी तव्हां परहेज़गार मुत्तक़ी बणिजी वञो। हदीस पाक आहे, जीअं अवां सवाल फरमायो, हदीस पाक में हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतुल लिल आलमीन नबी हज़रत सलमान फ़ारसी रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे, पाण इरशाद फ़रमाईंदा आहिनि त जॾहिं शाबानुल मुअज़्ज़म जा आख़िरी ॾिहाड़ा थींदा हुया, हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण ख़ुतबो इरशाद फ़रमायो। असां तमामु सहाबा खे ख़ुतबो ॾींदे इरशाद फ़रमायो, ए मुंहिंजा सहाबो, तव्हां में अहिड़ो महीनो अचण वारो आहे जंहिं महीने में अल्लाह तबारक व तआला रहमत जा सभु दरवाज़ा खोले छॾींदो आहे, जन्नत जा सभु दरवाज़ा खोले छॾींदो आहे ऐं जहन्नम जा सभु दरवाज़ा बंदि फ़रमाए छॾींदो आहे ऐं शैताननि खे ज़ंजीरनि सां जकड़े छॾींदो आहे, क़ैद थी वेंदा आहिनि। अल्लाह तबारक व तआला जी रहमत पंहिंजे बाने खे आवाज़ ॾींदी रहंदी आहे, छा आहे को बानो मूंखां पंहिंजे कयल गुनाहनि जी बख़्शिश तलब करण वारो, मां अल्लाह उन्ही जा सभु गुनाह मेटे छॾां। आहे को बानो मूंखां रिज़िक जो तलबगार, मूंखां रोज़ी वठण वारो, रिज़िक वठण वारो, मां अल्लाह इन महीने जे सदक़े में उन्ही खे रोज़ी अता फ़रमाए छॾां। ऐं आहे को मुंहिंजो बानो, हदीस पाक जा लफ़्ज़ आहिनि, मुस्तफ़ा इरशाद फ़रमायो, आहे को मुंहिंजो बानो मूंखां पंहिंजे कयल गुनाहनि जी माफ़ी तलब करण वारो, मूंखां मग़फ़िरत करण वारो, मां अल्लाह उन्ही जा पोयां सभु गुनाह मेटे करे उन्ही खे जन्नत जो मालिक बणाए छॾां। वाह, सुभान अल्लाह। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिम TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।